तो इंडिया के चेयरमैन एडवोकेट अब्दुल बासित मेमन जो जे पे रोज़े का वठी 3 रोज़न ताईं जो चौथों साल हले पियो उन फ्रूट खंड शरबत फ्राहम करे ॾिए थो ऐं उनखां ॿिया दोस्त जेके अचनि था त कल्ह इशफाक गोपांग असांजो साफ़ी मुंहिंजो नंढो भाउ जे असांखे बिरयानी ॾिनी जेके असां मुसाफ़िरनि में तक़सीम कई त मुसाफ़िर जेके आहिनि उहे पंहिंजी अलाह पाक जा वॾा एहसान निजी जी पूरी टीम ते ऐं अॼु हिन चौथों साल आहे जेको मुसलसल जेके परे खां आयल मुसाफ़िर आहिनि जेके निजी तरफ़ां हिकिड़ी नंढी कोशिशि कई आहे त उन्हनि खे इफ़्तारी कराई वञे छो त हिन ॾाढे थोरो महांगाई में जिते हर माण्हू परेशान आहे ऐं हिते ज़ुल्म भर जो राज आहे त उन में नंढी कोशिशि कई आहे जेके मजबूर जेके पंहिंजे बच्चनि जी रोज़ी करणु वञनि था त उन्हनि लाइ जेको आहे फ्रूट ऐं शरबत जो निजी तरफ़ां जेको बंदोबस्तु कयो आहे अॼु अलहमदुल्ला 2 रोज़ो आहे ऐं पे रोज़े खां 10 रोज़े ताईं मुसलसल निजी टीम जेकी 3 बजे खां पंहिंजी तयारी शुरू थी करे जंहिंमें रहीम हुसैन पंहिंजो जेको आहे फ्रूट वठो थो अचे ऐं उन खां पोइ सॼी संगत जेकी आहे हिते फ्रूट वठणु ऐं फ्रूट खे थैली में पैकिंग करणु जंहिंमें असां सां गॾु भाउ इकबाल मला रहीम ख्वाजो हसनैन मला रूज़मा हजाणो गुलमोहम्मद हजाणो राइब हजाणो ऐं पंहिंजो अबदार सिराई एजाज़ हजाणो ऐं ॿिया दोस्त जेके आहिनि उहे मुसलसल पे रोज़े खां 10 रोज़े ताईं अचनि था ऐं उन खां पोइ जेको आहे पाणी जेको आहे उहो एई बेस्ट आहे मौजूदु न आहे उनखे परे खां जेको आहे नंढी असां दोस्त 3 खां 4 ॼणा वञनि था जेके हुते नलको हलाए हुते पाणी भरे ऐं उहो पाणी जम उतां खां पंधु खणी अची अयूबा स्टॉप ते बिस्मिल्लाह होटल ते पहुचनि था त उते जेको आहे भाउ इकबाल मला जेको शरबत ठाहे थो ऐं शरबत ठाहिण खां पोइ फौरन ई इकबाल पंहिंजो रहीम हुसैन ख्वाजा जेको फ्रूट जी थैली खणी मेन रोड ते अयूबा स्टॉप ते हैदराबाद बदिन रोड ते अची मुसाफ़िरनि खे वेन हुजे कोस्टर हुजे कारूं हुजनि ट्रकूं हुजनि एक्सर जेके बि गाॾियूं आहिनि उन्हनि में वञी कोशिशि वधि खां सभिनी खां जेके पहुची सघे थो त उनखे फ्रूट तक़सीम थो करे ऐं जीअं अज़ान अचे थी त इकबाल मला जेको आहे शरबत स्टार्ट करे वठे ऐं उनखां अॻु रोज़े खोलण खां कुझु टाइम पहिरीं ऐं नूरज़मा हजाणू जेको आहे उहो दुकानदारनि खे शरबत भरे ॾींदो आहे जीअं उहो पंहिंजो इफ़्तारी करे सघनि या होटल वारा आहिनि या गाॾी वारा आहिनि जेके रोज़ेदार आहिनि ऐं उन खां पोइ मुसलसल जेको आहे शरबत हलाई वेंदी आहे हुते ऐं उन में जेके मुकाई माण्हू हर माण्हू उन में असां इंसान ज़ात खे वधीक तरजीह ॾिनी आहे उन में तव्हां ॾिठो हूंदो असांजे अक्सर मासूम ॿारड़ा जेके बागड़ी सां तलू रखनि था हथनि में थैलियूं ऐं बोतलूं हुजनि त उन्हनि खे बि शरबत ॾिनी वेंदी आहे छो असांखे अवल सभिनी खां इंसानियत खां मथे कुझु बि न आहे ऐं अलाह साईं इन्हनि सभिनी दोस्तनि खे ख़ुशि ऐं आबाद रखे ऐं हर ख़ुशी अता फरमाए मौला हुसैन जे कम खां सवाइ को ग़म न ॾे ईअं इंसान जी ख़िदमत करणु